आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं शिकारपुर में PTI हाउस ते, जिते असां सां गॾु हितां जा पुराणा सियासतदान अरसला खान पठान जिन मौजूद आहिनि, जेके हिन वक़्तु PTI सूबे सिंध जा बि अॻुवान आहिनि। अचो त साईं तव्हां शहरी ऐं मौजूदा सियासी समाजी मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, तव्हां काफ़ी अरसे खां हिते सियासत कयो था, हुन सां गॾोगॾु जेको आहे तव्हांजो वालिद साहब बि हिते माना बहितरीनु सियासत कई आहे ऐं उन जे लाइ माण्हू अॼु बि उनखे यादि कनि था। पर तव्हांजो सियासी रुख अॼु ॾींहं ताईं माण्हुनि खे पब्लिक खे सम्झ में न आयो आहे त साईं माना असल सियासत में अलाए संजीदा आहिनि बि अलाए न आहिनि, अलाए करणु चाहिनि था अलाए नथा करणु चाहिनि, त उन हवाले सां तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी साईं तव्हांजी, तव्हां असांखे मौक़ो ॾिनो हिते ॻाल्हाइण जो। सियासत असांजी साईं असांजे ॾाॾे खां हली आहे ऐं ख़ान बहादुर जान मोहम्मद ख़ान हुया, उन खां पोइ मेजर अता मोहम्मद साहब रहिया, असां हुन में रहियासीं। न, बिल्कुलु सियासत में असां पंहिंजो भरपूर हिसो वठंदासीं ऐं वठंदा आहियूं, वठंदा रहंदासीं। सियासत असां हिते बिल्कुलु पंहिंजी शिकारपुर में उन हिसाब सां कंदा रहंदासीं। ज़ाहिर आहे पहिरियों तालुक़ु पीपल्स पार्टी सां रहियो आहे ऐं सिंध गवर्नमेंट में बि मां पंहिंजी जेकी फ़राइज़ हुया उहे अंजाम ॾींदा रहियासीं। पर असां इहो महसूसु कयोसीं मोहतरमा जे वञण खां पोइ पीपल्स पार्टी में उहा ॻाल्हि न हुई जेकी असांखे उन जाइ ते असांखे रखी सघे। इहे शयूं ॾिसी असां पोइ पीपल्स पार्टी खे ख़ैराबाद कयोसीं ऐं हिकिड़ो नओं चैलेंज जेको PTI जी सूरत में हुयो ऐं इमरान ख़ान जी जेकी पर्सनैलिटी हुई ऐं हिन जी ईमानदारी हुई, उहा असां मद्देनज़र रखंदे PTI जॉइन कईसीं। PTI जो मां एडिशनल जनरल सेक्रेटरी सिंध रही चुको आहियां। मां पंहिंजो PTI जो हिन वक़्तु कोर कमेटी जो मेंबर आहियां ऐं हिते इंशाल्लाह सिंध में हिन वक़्तु असां इहा कोशिशि कयूं पिया त PTI खे असां पंहिंजे जेको हुन जो असल मक़ाम आहे उन ते हिन खे वठी अचूं। तव्हां कराची जो रिज़ल्ट ॾिठो, कराची में अल्हम्दुलिल्लाह PTI स्वीप कयो। सिंध में बि इंशाल्लाह अॻी इलेक्शन में असांजो प्रोग्राम इहो ई आहे त असां हिते बि पंहिंजे उन हिसाब सां सुठा कैंडिडेट्स ऐं पंहिंजा माण्हू आणियूं। साईं, इहो ज़रूरु तव्हां खां इहा असां मालूमात वठंदासीं त सियासत मीन्स MPA MNA जो टिकट होल्डर हूंदो आहे, उहो इलेक्शन विढ़ंदो आहे, आवाम सां बराए रास्त माना कंटिन्यू टाइम टू टाइम माना उनजो हिकिड़ो तालुक़ बि जुड़ंदो रहंदो आहे। अवां कहिड़े क़िस्म जी सियासत करणु चाहियो था? अवां कॾहिं इलेक्शन में बि हिसो न वरितो आहे हिते? साईं, मां इलेक्शन पीपल्स पार्टी जे टाइम में त 2 इलेक्शनियूं विढ़ियूंसीं। लखी मां बि इलेक्शन विढ़ीसीं नेशनल असेंबली जी सीट ते ऐं पोइ खानपुर मां बि इलेक्शन विढ़ीसीं। सियासत जेकी असां पंहिंजे वॾनि खां सिखी आहे उहा सिर्फ़ु असेंबली न आहे। सियासत जो मक़सदु आहे त आवाम जी ख़िदमत कई वञे। पोइ उहा कहिड़ी बि मूंखे कैपेसिटी में हुजे, मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मां पंहिंजी एरिया में माण्हुनि खे जेतिरो रिलीफ मां ॾेई सघां। पोइ मां भली असेंबली जो मेंबर हुजां न हुजां, पंहिंजी दोस्ती जे हिसाब सां, पंहिंजनि कॉन्टेक्ट्स जे हिसाब सां, पंहिंजनि वास्तनि जे हिसाब सां जेतिरो असां रिलीफ आवाम खे ॾेई सघूं। असां सम्झूं था त जेकी सियासत जेकी मुंहिंजी पंहिंजी नज़र में आहे, सियासत हिकिड़ी आवाम जी सम्झो ख़िदमत करणु आहे। माण्हुनि खे जेको तव्हां हाल ॾिसो था, असेंबली में जेका बि माण्हू वेठा आहिनि उहे बि छा करनि था, उहे बि कुझु नथा करे सघनि। त बहितर इहो ई आहे त अगरि अलाह मौक़ो ॾिनो त असां असेंबली जे थ्रू बि कंदासीं, पर उन जे अलावा बि असांजो कमु इहो ई आहे त भई हिते माण्हुनि खे, पंहिंजी एरिया खे, पंहिंजे ग़रीबनि खे उन्हनि जा जेका जाइज़ हक़ूक़ आहिनि, जेका असांजा हिते प्रॉपर सम्झो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, जंहिंमें तालीम आहे, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे, पाणी जा मसइला आहिनि, ॿिया बेसिक नेसेसिटीज़ जेकियूं हिते जेकी शिकारपुर जेकी शयुनि खां महरूम आहे, असांजी कोशिशि इहा हूंदी त असां उन्ही में बहितरी आणियूं, शहर जे लाइ बहितरी थिए, डिस्ट्रिक्ट जे लाइ बहितरी थिए,
सूबे जे लाइ बहितरी थिए। अच्छा, ई असांखे जेको ॿुधण में अचे थो त अव्हां जा ख़ानदानी रिलेशन्स आहिनि आगा तैमूर ख़ान सां, उन बि जे करे तव्हां माना हिते इलेक्शन में हिसो नथा वठो ऐं तव्हांजी कोशिशि इहा आहे त जेको आगा तैमूर ख़ान जो ग्राउंड हिते माना सेफ छॾे तव्हां सखर जे इलाइक़े में कैंडिडेट थियणु चाहियो था, जॾहिं त सखर वारा तव्हांखे लिफ्ट ई नथा कराइनि। न, सखर असांजो पुराणो शहर रहियो आहे साईं। सखर में असांजो घरु आहे, असांजो मिट माइट हर माण्हू हिते आहिनि ऐं बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि इहा ठीकु आहे त हिकु जाइ ते असांजी फैमिली मां हिकिड़ो ई कैंडिडेट हुजे त वधीक बहितरु हूंदो आहे। तैमूर ख़ान हिते वॾो टाइम गुज़ारियो आहे, आवाम जी ख़िदमत कई आहे, हुनजो राइट सभिनि खां पहिरियों आहे। पर अगरि हो उन राइट ते एक्सरसाइज़ नथो करे ऐं पार्टी पंहिंजे हिसाब सां अगरि कुझु डिसाइड करणु चाहे थी त असांजी सरखनि ते, पर असां इहा उमेदु रखंदासीं त तैमूर ख़ान शिकारपुर जे लाइ ख़िदमत कई बि आहे ऐं कंदो बि, ऐं असांजो बाज़ू आहे, असां हुनजी स्ट्रेंथ आहियूं, असां हुन सां गॾु रहंदासीं जेको पार्टी फ़ैसिलो कंदी। गुज़िरियल ॿिनि टिनि इलेक्शननि में हू पीपल्स पार्टी जो कैंडिडेट रहियो आहे, अव्हां जेको आहे काफ़ी टाइम खां PTI में कमु कयो था, त तंहिंजे बावजूद बि तव्हां PTI जी हिते माना जेको आहे उहो तव्हां उनजे प्लेटफॉर्म ते इलेक्शन न कंडक्ट कई। इट मीन्स तव्हां पार्टी खे त ख़ानदान खां त ख़ानदान खे वधीक फ़ोकियत ॾिनी न साईं। इन क़िस्म जी सियासत करण ते खोड़ सारा माण्हू जेको अव्हां जे लाइ सुवाल उथारनि था ऐं उहे चवंदा त साईं सियासत में सीरियस न आहिनि। न ईअं न आहे, बिल्कुलु सीरियस आहियूं। असां खे जेको बेस ॾिनो वियो पोइ इलेक्शन में, उहो सखर जे लाइ पार्टी सां असां जेको डिस्कस कयोसीं त भई असां सखर मां अर्बन एरियाज़ में वोट बैंक वधीक बहितरु हुयो त उते असां कोशिशि कयूं, असां उते पंहिंजी महिनत कईसीं, वर्क कईसीं, पर लास्ट मोमेंट ते जेको अलायंस थियो उन में टिकटनि जे हिसाब सां त भई कंहिंखे किथे बीहारणु खपे, कंहिंखे किथे बीहारणु, त उन में कुझु कुर्बानियूं ॾियणियूं पियूं, जंहिंजी वजह को मां उतां सखर मां कंटेस्ट न कई, पर मुंहिंजे लाइ ॿई एरियाज़ ओपन आहिनि, सखर बि ओपन आहे। हिन वक़्तु माना जेको आहे ईंदड़ वक़्त में तव्हांजी चॉइस किथे हूंदी, NA ते हूंदी या PS ते हूंदी, शिकारपुर में हूंदी? शिकारपुर में हूंदी डिस्ट्रिक्ट में त कहिड़े तक खां हूंदी? साईं शिकारपुर में बि हूंदी, सखर में बि थी सघे थी, वरी इहो लास्ट मोमेंट ते इहे फ़ैसिला थींदा आहिनि त भई कहिड़ी जाइ। ख़्वाहिश इंसान जी, बाक़ी त फ़ैसिलो पार्टी कंदी। साईं ख़्वाहिश त असांजी पंहिंजे ज़ाहिर आहे, मुंहिंजो डिस्ट्रिक्ट शिकारपुर आहे, हक़ु मुंहिंजो शिकारपुर ते इलेक्शन विढ़ण जो वधीक आहे बनिस्बत सखर जे, त कोशिशि असांजी इहा ई हूंदी त शिकारपुर में तक बि साईं हाणे उहो पहिरियों त विढ़ंदा हुआसीं असां खानपुर जे तरफ़ां, हाणे खानपुर जी सीट वई आहे कटजी, हाणे उन खां पोइ ॾिसूं त इहे नयूं तकबंदियूं उन हिसाब सां कीअं ठहनि थियूं, कहिड़े हिसाब सां ठहनि थियूं, पोइ उन में आगा तैमूर ख़ान बि आहे, असां ऐं पाण में वेही डिसाइड कंदासीं त केरु कहिड़ी जाइ ते बीहे ऐं केरु कहिड़ी जाइ ते न बीहे। पर बिल्कुलु शिकारपुर में असां जो सीरियसनेस इलेक्शन विढ़ण जे हिसाब सां PTI जी, असांजी पठाणनि जी, आगा फैमिली जी, तैमूर ख़ान जी असांजी वधीक हूंदी। अच्छा, जेकॾहिं अगरि अव्हां इन मामले में वधीक जेको सीरियस बि आहियो ऐं आगा तैमूर ख़ान बि जेको तक़रीबन हाणे करंटली PTI में ऐलान कयो आहे, त उन हवाले सां हिकिड़ी सियासी मूवमेंट अव्हां जी बिल्कुलु नज़र नथी अचे, न अव्हां जी पर्सनली ॿिन्ही जी, न पार्टी जे हवाले सां ई। न, बिल्कुलु तव्हांजो चवणु सही आहे। असांजी हिन वक़्तु ऑर्गेनाइज़ेशन जेकी शिकारपुर में आहे उन में असांखे वापसि रूह हिकिड़ी फूंकणी आहे ऐं माण्हुनि खे असांखे उन हिसाब सां तयारु करिणो आहे, सुठनि माण्हुनि खे जॉइन कराइणो आहे ऐं इंशाल्लाह सभिनि खां पहिरियों टेस्ट असांजो त लोकल बॉडीज़ इलेक्शन में थींदो। लोकल बॉडीज़ इलेक्शन में असांजो प्रोग्राम आहे त असां भरपूर तरीक़े सां हिसो वठूं, हर एरिया में पंहिंजा कैंडिडेट बीहारियूं, इन ते बि वेही असां पाण में इफ़्तिखार साहब आहे, मां आहियां, आगा तैमूर ख़ान आहे, ॿी असांजी जेकी बि हिते सीनियर संगत आहे, उन सां वेही असां डिसाइड कयूं त भई कहिड़े हिसाब सां डिस्ट्रिक्ट ते नाज़मी ते केरु अचे, टाउन ते केरु अचे, शिकारपुर तालकनि में केरु अचे, पर इंशाल्लाह हिसो भरपूर वठंदासीं। अच्छा, जेको माज़ीअ जा तजुर्बात आहिनि उन मां जेको आहे पब्लिक खे या शऊरवंद माण्हू हितां जा अॼु बि सुवाल उथारनि था त इहे माण्हू अञा ताईं माज़ी में सबक़ु हासिलु न करे सघिया आहिनि, जीअं सुमरा आहिनि ऐं ख़ासि करे जेको आहे
रखण आहिनि ईसाणी आहिनि ऐं अव्हां जे तरफ़ बि माना जेको आहे उहो सवाल थींदो आहे त अॻु जेको आहे सियासत जो महवर ऐं मर्कज़ कुझु ॿियो हूंदो, अॼु जेको आहे उहो ॿियो आहे ऐं अॼु जेको आहे उहो कराची में वेही करे या इस्लामाबाद में वेही करे सियासत नथी करे सघिजे ऐं हीअ जेके माण्हू आहिनि अॼु बि इहो चाहिंदा त कराची खां वेही सियासत कनि ऐं अव्हां बि आगा तैमूर ख़ान बि ॿिया बि जेके सियासत करण जी ख़्वाहिश रखनि था त उहे बि माना अॼु ॾींहं ताईं उहो पाण में बदिलाव न आणे सघिया न। जॾहिं जेसिताईं तव्हां पब्लिक में न वेहंदव, हिते 24 घंटा पब्लिक सां पंहिंजे आवाम सां पंहिंजे तक वासियुनि सां न रहंदव त हू तव्हांखे इलेक्शन जे टाइम में कीअं मोटरींदा? बेशक बेशक 100% तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। इन में असांजो वॾो फुक़दान रहियो आहे, मुंहिंजो पंहिंजो बि रहियो आहे। असां हिन खे अगरि असांखे वाक़ई हिते सीरियसली सियासत करणी आहे त हिते टाइम ॾियणो आहे, रहणो आहे, दरवाज़ा खोलणा आहिनि, माण्हुनि जा कमकार जेका थी सघे असांखे करणा आहिनि। इन जे अलावा अगरि 100% असां इन में इंट्रस्ट न वठंदासीं त मां सम्झां थो असांखे कामयाबी न थींदी। बीहंदासीं इलेक्शन में जेको बि आहे, पर रिज़ल्ट उहो न ईंदो जेको असां चाहींदासीं। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। अच्छा, ॿियूं जेको हिन वक़्तु माना जेके मेजर पब्लिक जा इशूज़ आहिनि, अॻु त माण्हू जेको आहे वधि में वधि डेवलपमेंट खे तरजीह ॾींदा हुआ, पर अॼु जेको आहे उहा ॻाल्हि बिल्कुलु बि न आहे। अॼु जेको आहे माण्हुनि जा नंढड़ा नंढड़ा मसइला आहिनि, जेको दंग जो मसइलो आहे, को नंगावती मसइलो आहे, को बिरादरी मसइलो आहे, कोई जेल जो थाणे जो मसइलो आहे, को ऑफिस जो मसइलो आहे, त उन हवाले सां जेसिताईं अव्हां हिते वेहंदव न, उन्हनि माण्हुनि जा इहे मसइला हल न कंदव, तेसिताईं तव्हां कीअं तवक़ो रखो था त इहे माण्हू तव्हांखे वरी इलेक्शन में वोट कंदा? न, तव्हांखे जीअं मां चयुमि त इन में बिल्कुलु असांजी कोताही आहे ऐं फुक़दान रहियो आहे। ऐं अगरि असांखे रिज़ल्ट खपे थो त असांखे बिल्कुलु टाइम ॾियणो पवंदो। अगरि असां टाइम नथा ॾेई सघूं त पोइ सियासत नथा करे सघूं। अच्छा, ॿियो जेको PTI तंज़ीम आहे उहा बि माना टाइम टू टाइम शिकारपुर में मुख़्तलिफ़ मरहलनि खां गुज़रंदी आई आहे, पर हिन वक़्त ताईं उन में उहो इस्तेकाम अञा ताईं न अची सघियो आहे। इफ़्तिख़ार सुमरो साहिबु माना जेको आहे पहिरियां लीड करे पियो, उन खां बि जॾहिं असां पुछा कईसीं त उहो बि चए पियो मां PTI में न आहियां, बल्कि इमरान ख़ान सां मुंहिंजा पर्सनल तालुक़ात आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां जेको आहे मौला बख़्श आयो, अव्हां जो नालो आयो, तैमूर ख़ान जो नालो आयो, मोहम्मद क़ासिम पठान, त ही तंज़ीम मुसलसल माना हिकिड़ो इंतिशार जे अंदाज़ में असांजे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में कोई बि को अहिड़ो ताक़तवर माण्हू, को लीड करण वारो माण्हू अञा ताईं पब्लिक जे साम्हूं कोन्हे। जेकॾहिं कंहिंखां पुछूं त हिते PTI जो मेन माण्हू कहिड़ो आहे त सभई माण्हू जेको आहे ईअं चवंदा त असांखे ख़बर न आहे। न, तव्हांजो चवणु इन में बि बिल्कुलु सही आहे। इन जे लाइ साईं लाइ अमल ठाहिणो पवंदो। असांजा जेका बि सीनियर असां हितां जा जेका लीडर्स आहियूं, उन्हनि खे सभिनि खे पाण सां गॾु हिते वेही ऐं हिकिड़ी पॉलिसी ठाहिणी पवंदी। उन पॉलिसी ठाहिण खां पोइ असांखे जेका असांजा सेंट्रल मेंबर्स आहिनि या असांजूं कमेटीज़ आहिनि, उन खे असांखे पंहिंजे हिसाब सां ॿुधाइणो पवंदो। पाण में असांखे राब्ता वधाइणा पवंदा, पाण में असांखे हिक ॿिए ते ट्रस्ट करिणो पवंदो। ऐं जेसिताईं असां ट्रस्ट करे ऐं म्यूचुअली मिली जुली करे गॾु फ़ैसिलो न कंदासीं त असां कामयाबु न थींदासीं। ॿियूं जेको शहर जो मेजर हिन वक़्तु जेको करंटली इशू हले थो, जेको क्रिश्चन हॉस्पिटल आहे, उन हवाले सां ताज़ो सुभाणे जेको आहे उनजो एहतजाज बि शहरियुनि जे तरफ़ां रखियो वियो आहे, त उन हवाले सां उनजो थोरो पब्लिक खे अव्हां ॿुधाईंदव त इहो असुलु हिस्ट्री छा आहे ऐं मसइलो छा आहे? हॉस्पिटल जेको आहे उनजो नालो बि माना जेको आहे थोरो ॿुधाईंदव महिरबानी करे, ऐं उहो कॾहिं क़ाइमु थी हुई, उनजो को मक़सदु? हे साईं हॉस्पिटल सर हेनरी हॉलैंड जे नाले सां इहा हॉस्पिटल आहे। पुराणे ज़माननि में सर हेनरी हॉलैंड हिन में पंहिंजे फंड्स ॾेई उन खे क्रिएट कयो, ठारायो हुयो। इन जो हिकिड़ो ट्रस्ट ठहियलु आहे जंहिंखे सर हेनरी हॉलैंड ट्रस्ट जे नाले सां चवंदा आहिनि। हाणे उहो जेका ट्रस्ट जा जेका मालिक आहिनि, उहे इहो चवनि था त साईं असांखे फुल अथॉरिटी आहे त असां को बि हिन ते फ़ैसिलो करे था सघूं। ऐं असां उन्हनि ट्रस्ट वारनि इहो फ़ैसिलो कयो आहे त इन जो कुझु पार्ट जेको आहे, इहो को ईसाणी साहब आहिनि एज़ अ बिल्डर, उन्हनि खे हुननि सेल ऑफ कयो आहे। पर हितों जे माण्हुनि जो, असांजे शिकारपुर जा जेका दोस्त आहिनि, संगत आहिनि ऐं अवाम आहे ऐं सिंध गवर्नमेंट वारा आहिनि, उहे चवंदा त भई हिकु त हे चवंदा आहिनि त इहे जेके पुराणी बिल्डिंग्स आहिनि, इमारतूं आहिनि, उन खे को विकिणी नथो सघे। त
त सभिनि खां पहिरियों उहा जेकी आहे इहा ट्रस्ट जेकी फ़ैसिलो कयो आहे उहो ई ग़लति आहे ऐं हिन शइ खे बजाए सही करण जे ऐं हुनखे हुनजी जेकी ओरिजिनल शेप आहे ऐं कंडीशन आहे उन में वापसि आणण जे बजाए अञा सेल ऑफ करे उते घर ठाहिणु इहो मां सम्झां थो त मुनासिबु न आहे ऐं हिन में मां शिकारपुर जी आवाम सां बिल्कुलु गॾु आहियां ऐं इंशाल्लाह सुभाणे इहा रैली आहे, कोशिशि करे असां बि उन में शामिलु थींदासीं ऐं पंहिंजो एहतजाज बिल्कुलु रिकॉर्ड कराईंदासीं। थी थो सघे इहो फ़ैसिलो वञे कोर्ट में ऐं कोर्ट खां बि असां इहा उमेदु कंदासीं त भई जेको सिंध जा इहे पुराणा मुहागन जेकियूं बिल्डिंग्स आहिनि उन्हनि जी सैंक्टिटी खे बरक़रार कयो वञे ऐं हिन में कंहिंखे बि इजाज़त न ॾेई वञे त पंहिंजो हिन खे विकिरो करनि। ऐं अच्छा, इहो जेका अवां जो मौक़िफ़ आहे त ॿुधूं था त ट्रस्ट मां जेका चए थी त असांजो खे माना अख़्तियार आहे क़ानूनी, ॻाल्हि इहा आहे त अवां पाण छा माना इहो ज़रूरु स्टडी कई हूंदी ऐं अगरि वाक़ई बि जेकॾहिं क़ानूनी उन्हनि खे हक़ु आहे त पोइ छो उन्हनि जी रुकावट बणिजे। अगरि जेकॾहिं वाक़ई बि क़ानून को दलील सां ॻाल्हि माना कोई अॼु ॾींहं ताईं पेश न करे सघियो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माना इहा ई ॻाल्हि मां बि खोड़ सारनि शऊरवंदनि माण्हुनि खां इहो क्वेश्चन पुटअप कयो आहे त आख़िर हुननि में कहिड़ी रुकावट आहे, छो हू सेल आउट नथा करे सघनि, त उहे बि ईअं ई था चवनि त माना पुराणी हिकिड़ी असांजी जेका जॻह शहरनि जी सहूलियत आहे इहा सहूलियत शहरनि खां न वञणु घुरिजे, पर क़ानूनी ॻाल्हि कोई नथो करे त असुली क़ानूनी छा मुंझारो साईं इन जी वजह कोई त कोर्ट्स आहिनि। हाणे तव्हांजा ज़ाहिर आहे ॿ धुरियूं जॾहिं कहिड़ी शइ ते इतफ़ाक़ नथियूं करनि त पोइ हिन जे लाइ इन जा जेका रूल्स एंड रेगुलेशन्स कढिबा, हिन जो जेको ट्रस्ट जो जेको एसोसिएशन जो जेको ठहींदो आहे मेमोरेंडम, उहो सॼो पढ़णो पवंदो त भई उन में हुननि का कहिड़ी क़िस्म जी अथॉरिटी ॾिनी आहे ऐं एट द सेम टाइम सिंध गवर्नमेंट जा जेका रूल्स एंड रेगुलेशन्स आहिनि उन्हनि खे बि ॾिसणो पवंदो। इहे कम जेका आहिनि पोइ वरी इहे कोर्ट में वेंदा आहिनि, पोइ कोर्ट में हुननि जो वकील हूंदो पोइ ॿई वकील पंहिंजा मौक़िफ़ पेश कंदा, उन खां पोइ जज साहब जी मर्ज़ी आहे जहिड़े हिसाब सां उन जो फ़ैसिलो करे। उहो कोर्ट मैटर लाज़मन कोर्ट ई फाइनल डिसीशन ॾींदी। असां जेकॾहिं हिकु धुर जी हिमायत कयूं था या हिकु मौक़िफ़ जी हिमायत कयूं था त उन मौक़िफ़ जे मुतालिक़ असांखे कंप्लीटली नॉलेज हुजणु त ज़रूरी आहे। साईं नॉलेज जे हिसाब सां ॾिसो न, जेका माण्हू चवनि था त इहो नथा विकिणी सघनि उहे बि पंहिंजी फुल वसूख़ सां चवनि था त इहो नथो थी सघे। तव्हां ट्रस्ट वारनि सां ॻाल्हायो त उहे चवंदा साईं असांखे कंप्लीट अथॉरिटी आहे, असांखे को सुवाल ई नथो पैदा थिए जो असांखे को रोके सघे। अच्छा, हितां जी जेका शख़्सियत आहे मुज़फ़र ईसानी साहिबु, उहो बि पढ़ियल लिखियल आहे, फॉरेनर रिटर्न आहे, उन खां अलावा लायर आहे, त उहो आख़िर माना अहिड़ी ग़लति शइ में हथु कीअं विझंदो आहे? उहो तव्हां मुज़फ़र ईसानी साहिब खां मालूम कयो त ज़ाहिर आहे उहो बि रीज़नेबल माण्हू आहे, उन ज़ाहिर आहे हुन ते फुल पंहिंजी स्टडी कई हूंदी हिकिड़ी शइ में इन्वेस्टमेंट करण जे का, पर हू इहो नथा चवनि त मां वठां थो, हो हुननि जो चवण बि ॿियो आहे, हो चवंदा त साईं मां हिन जी हेल्प थो कयां ट्रस्ट वारनि जी त हिन खे फर्दर विकिणनि। पोइ हाणे इहा उहा ई ॻाल्हि आहे त भई जेसि ताईं इन जूं सभु सचायूं हर शइ जेकियूं धुरियूं आहिनि उहे पेश कंदियूं ऐं त पोइ इन ते को फ़ैसिलो थी सघे। कुझु माण्हू इहो बि सुवाल उथारनि था त चूंकि इहा हिकिड़ी क़ीमती लोकेशन आहे ऐं हिते जेका ज़मीन आहे उहा वॾी जेको आहे क़ीमत वारी आहे, उन हवाले सां हिते इम्तियाज़ शेख साहिब जा उन में मफ़ादात जुड़ियल आहिनि। जेको इम्तियाज़ शेख साहिबु शहरनि मां कुझु माण्हुनि खे पंहिंजे सपोर्टरनि खे बूस्ट करे ऐं उन जे ख़िलाफ़ु उथारे थो, वरना माना हक़ीक़त इहा आहे त उहे ग़लति आहिनि। साईं मुंहिंजी अगरि मां खां तव्हां ज़ाती राय पुछणु चाहियो त इन खे सेल ऑफ न करणु खपे। हिकिड़ी शइ आहे, हिकिड़ी असांजी इहा पुराणी हिकिड़ी आर्किटेक्चर आहे, हिकिड़ी एंटीक बिल्डिंग आहे, इन खे पंहिंजो उन हिसाब सां उन खे वापसि उन जी प्रॉपर फॉर्म ऐं शेप में आणणु खपे। ॿियो मुल्क में तव्हां घटि कब्ज़ो कयो आहे जो तव्हां हिन ते बि कब्ज़ो करण जे चकर में रहो था, सॼो शिकारपुर में त कब्ज़ा करे आहिनि माण्हू, पोइ हाणे ॿियनि जायुनि ते वञी करनि। इहा हिकिड़ी जेकी एंटीक बिल्डिंग आहे उन खे तव्हां ख़ुदा जे वास्ते उन खे छॾियो, उन खे तव्हां जेको प्रॉपर तरीक़ो आहे उन हिसाब सां उन खे रहणु ॾियो, उन खे मेंटेन कयो, बजाए उन जे तव्हां उन खे बि भञी करे टुकड़ा करे ऐं वरी उते बि रहण जा घर जा सिलसिला ठाहियो। इहो ग़लति आहे।
अच्छा ॿियो ही जेको सवाल बि कुझु शऊरवंद उथारनि था त जेको आगा तैमूर ख़ान आहे उहो सियासी हवाले सां PTI जे प्लेटफॉर्म ते ऐलान करण खां पोइ हिन वक़्त ताईं सरगर्म इन करे न आहे त हू वापसि पीपल्स पार्टी में वञणु चाहे थो ऐं इन इंतज़ार में आहे त ईंदड़ सेटअप में अगरि इम्तियाज़ शेख साहिबु आउट थिए थो त उनखे जेकॾहिं ऑफर मिली वेंदी त हू हले वेंदी। साईं हर माण्हू खे पंहिंजो सियासी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करण जो हक़ु आहे, पर मां ईअं सम्झा नथो त पीपल्स पार्टी में आगा तैमूर ख़ान जेको वापसि वञण जेको अहिड़ो इरादो आहे उहो सोचे सम्झे हिकिड़ो फ़ैसिलो हुननि कयो आहे। PTI में हुननि ॾिठो आहे त भई फ्यूचर आहे, हर शइ आहे ऐं हिते हो पंहिंजा पेर ॼमाए सघनि था। गवर्नर साहब सां बि हुननि जी सुठी उथण वेहण आहे, ॿिया कराची जे दोस्तनि सां हुननि जी सुठी उथण वेहण आहे, ख़ान साहब सां हुननि जी पंहिंजी सलाम दुआ सुठी आहे। त मां सम्झां थो त हुननि जो PTI में फ्यूचर वधीक ब्राइट आहे बजाए वापसि पीपल्स पार्टी में वञण जो। अगरि माण्हू हिकिड़ी शइ छॾे आयो आहे त उन ते छा वापसि वञे। ॿियो जेको हिकिड़ो फुक़दान जेको PTI जे हिन ज़िले शिकारपुर जे लीडरशिप मक़ामी लीडरशिप में नज़र अचे थो उहो हिकु त आहे पब्लिक सां कम्युनिकेशन में लूज़िंग। ॿियो जेको आहे मुख़ालिफ़ धुर, जीअं इमरान ख़ान ते बि इहा शइ मुसलसल तनक़ीद थिए थी त उहो मुख़ालिफ़ धुर खे सम्झे ई कोन थो, न सियासतदान थो सम्झे, न माण्हू थो सम्झे, न उन्हनि सां वेहणु पसंदि थो करे। त अहिड़े ई तरीक़े सां अवां बि हिते मुख़ालिफ़ धुर जा जेके माण्हू आहिनि जेसिताईं तव्हां अलायंस न ठाहींदव, कुझु सियासी धुरनि सां ठाह न कंदव, कुझु धुरनि जी मुख़ालिफ़त आहे त कुझु धुरनि सां ठाह, उन्हनि सां कम्युनिकेशन, उन्हनि सां उथ वेह, सियासी बार्गेनिंग उहा बि तव्हां की न माज़ी में नज़र आई आहे न हाणे नज़र आई आहे। त आख़िर तव्हां इलेक्शन जे हवाले सां कहिड़ी तयारी पिया कयो आहे? साईं असांजी अगरि मुंहिंजी ज़ाती पुछणु चाहियो था त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी सभिनि सां सुठी सलाम दुआ बि आहे। सियासत पंहिंजी जाइ ते आहे ऐं उथणु वेहणु दोस्ती पंहिंजी जाइ ते आहे। अॼु हो अगरि ॿी पार्टी में आहिनि, सुभाणे असांजी पार्टी में अची था सघनि। त असांजो अगरि कंहिंसां को इख़्तिलाफ़ु आहे त नज़रिए ते इख़्तिलाफ़ु आहे, असांजो कंहिंसां ज़ाती कंहिंसां बि मुंहिंजी पंहिंजी त कंहिंसां बि ज़ाती न आहे। अगरि असां तनक़ीद कंदासीं त असां पीपल्स पार्टी जे इशूज़ ते जेका इशूज़ हिते नथा थियनि बिल्कुलु तनक़ीद कंदासीं। मां तनक़ीद इम्तियाज़ शेख ते या बाबल ख़ान ते या सूमरनि ते या ॿियनि ते ज़ाती न कंदुमि। मां अगरि तनक़ीद कंदुमि त मुंहिंजो मक़सदु इहो हूंदो त बाबा इस्लाह कयो, तव्हां शिकारपुर जा हिन वक़्तु तव्हां लीडर आहियो, तव्हां पावर में शिकारपुर जे हिसाब सां आहियो, तव्हां शिकारपुर खे रिलीफ ॾियो। मां इहो मुंहिंजो इहो तव्हां सां को ज़ाती जहिड़ो न आहे, पर पाणी मिलणु खपे, सुठो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन हिते सुठी हुजणु खपे, माण्हुनि खां जेका इंफ्रास्ट्रक्चर हिते आहिनि रोड रस्ता उहे ठहणु खपनि। उहे हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट जे हथ में आहिनि। अगरि उहो उन में उहो न कंदा त एज़ बीइंग एन मेंबर ऑफ द ऑपोज़िशन मुंहिंजो कमु आहे त मां उन्हनि खे अवेयर कयां त बाबा हे तव्हांजी ज़िमेदारी आहे, पर मुंहिंजो को ज़ाती इख़्तिलाफ़ कंहिंसां बि कान्हे। ईंदड़ बलदियाती इलेक्शन जे हवाले सां अवां मक़ामी तरह सां छा तयारी कई आहे? उन खां पोइ अलायंस जोड़ण जे लाइ तव्हांजे नज़र में कंहिंसां तव्हां इतिहाद कंदव या छा पॉलिसी? इहो त पहिरियों त इहो डिक्लेयर थींदो असांजो पार्टी जी सेंट्रल लीडरशिप मां त आया असां पंहिंजो सिर्फ़ु PTI जे प्लेटफॉर्म ते ई वेठंदासीं या असां कंहिंसां अलायंस कंदासीं। ख़ान साहब जी पंहिंजी मर्ज़ी इहा आई आहे त भई असां इंडिपेंडेंट इलेक्शन विड़ूं, अलायंस कंहिंसां न कयूं, पोइ भली खटूं हारायूं किथे बि बियूं, पर असां पंहिंजी स्ट्रेंथ शो कयूं। त हिन वक़्तु ताईं जेको फ़ैसिलो इहो ई आहे त PTI इंडिपेंडेंटली विढ़ंदी अनटिल एंड अनलेस को लास्ट मोमेंट ते। पोएं दफ़े बि इहो ई थियो जो इलेक्शन में तव्हां ॾिसो जो GDA सां अलायंस थियो, MQM सां कुझु सीटनि ते अलायंस थियो, उन में पार्टी खे नुक़सानु थियो। हाणे असांजी बि सलाह ख़ान साहब खे इहा ई हूंदी त भई असां इंडिपेंडेंटली विढ़ूं, पोइ जिते बि पुगासीं माण्हू असांजा पंहिंजा हुजनि, कैंडिडेट असांजा पंहिंजा हुजनि, ताकी असांखे बि इहो ख़बर पए त असां केतिरे पाणी में आहियूं। अच्छा, इहो अवां नाज़रीन खे ॿुधायो त इमरान ख़ान साहब जीअं इक़्तिदार में आयो हुयो त हुन माना इहा ॻाल्हि कई हुई त 100 ॾींहंनि में मां रिज़ल्ट ॾींदुमि, अवाम खे तब्दीली हिकिड़ी जा आसार नज़र अचणु शुरू थी वेंदा। 100 ॾींहं खां 2 साल गुज़री विया, 3 साल पूरो थियण वारो आहे त का ख़ासि तब्दीली त छा, पर अवामी सतह ते का आम तब्दीली बि नज़र नथी अचे। हर शइ में महांगाई, आम वाइपे जे शयुनि में एतिरी महांगाई थी वई आहे जो ग़रीब माण्हू चिचलाए थो पियो।
उन बावजूद भी अवां पुरुमीद ईअं आयो त असां तनहा इलेक्शन वठंदासीं अवाम असांखे मोट ॾींदो, त इहा मां सम्झां थो सियासी का मिस्टेक त न आहे अव्हां जी? साईं तव्हांजो चवणु कुझु हद ताईं ठीकु आहे, जॾहिं इन में वरी लंबी बहस आहे जो असां पाईंदासीं त भई मुल्क जा कहिड़ा हालात हुया जॾहिं असांखे मिलिया, असांखे त उन हिसाब सां असांजो पंहिंजो जेको होमवर्क थियल हो मुल्क जो, त उन खां तमामु बुरो हाल हो। सफ़ा खाई पी हिननि तबाह करे छॾियो, मुल्क में का शइ अहिड़ी हुई कान। अगरि असां उन हिसाब सां इहे चेंजिस न आणियूं आहे त डिफॉल्ट में वञूं आहे, डिफॉल्ट में वञूं आहे त तव्हांखे ख़बर आहे त हिननि असांजे मुल्क जूं अधु इंस्टीट्यूट जेकियूं आहिनि 12 मुल्कनि खां कर्ज़ा वठी, उहे जीअं PTV थी वई, रेडियो पाकिस्तान थी वियो, स्टेट लाइफ बिल्डिंगियूं थी वियूं, इहे सभु गिरवी थियल आहिनि। जो असां डिफॉल्ट में वञूं था, अगरि असां पंहिंजो लोन नथा पे कयूं, डिफॉल्ट में वञूं था, त इहे हो क्लेम करे सघनि था। उहो चवनि था साईं असांजी बिल्डिंग आहे, छॾियो सुभाणे निकिरो PTV मां, इहो असां हलाईंदासीं, पोइ तव्हां छा कंदो? त हिन मुल्क में एॾनि सालनि खां जंहिं हिते हुकूमत कई आहे, मुल्क खे तबाही जे सफ़ा किनारे ते आणे छॾियो अथऊं। अल्हम्दुलिल्लाह पोइ बि असां हाणे तव्हां ॾिसो था चेंजिस अचणु शुरू थियनि थियूं। करंट अकाउंट बैलेंस ॾिसो, इहे मां बिल्कुलु मां इहो जेको चवणु चाहियां थो, इहे वॾो टेक्निकल शयूं आहिनि। अवाम जो हिननि सां एतिरो को वास्तो न आहे जो भई मां इहो चवां त भई करंट अकाउंट बैलेंस अगरि मां सिधो थींदो त अवाम जूं शयूं सस्तियूं थी वेंदियूं। न, ईअं न थींदो, इन में टाइम लॻंदो ऐं वो लाज़मन टाइम लॻंदो। अवां ख़ुदि दावा कई हुई त 100 ॾींहंनि में, 1 साल में आख़िर उहा पब्लिकली जेको अवाम खे को बेनिफिट इन वक़्त ताईं प्रैक्टिकली मिलियो हुजे। अवाम जे लाइ असां तमामु सुठो एहसास प्रोग्राम स्टार्ट कयो आहे, जिन में तव्हां हे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम अचे थो, बैतुल माल अचे थो। तव्हां हिन वटि ॾिसो जेका हे नुक़सान थिया कोविड जे हिसाब सां बि 12-12 हज़ार ॾिनऊं माण्हुनि खे ॾिनऊं। पाकिस्तान अल्हम्दुलिल्लाह उन लीडिंग स्टेट्स में आहे जंहिंमें करोना वायरस एतिरो अटैक न कयो। इन जी बि रीज़न इहा ई आहे जो डायनामिक लीडरशिप हुई इमरान ख़ान जी, जंहिं इहो महसूसु कयो त बाबा बंदि करे छॾंदासीं त ग़रीब जो त कमु लही वेंदो। हालांकि पीपल्स पार्टी वारनि त सख़्तु मुखालफ़त कई, उहो त सॼो वक़्तु ड्रुजनि पिया, न साईं हीअं थी वेंदो, न साईं हूअं थी वेंदो। मक़सदु उन्हनि जो इहो त भई मुल्क जो बेड़ो ॿुॾे त हे बदनाम थियनि। पर अलाह जी महिरबानी, तव्हां ॾिसो था USA में, रशिया में, UK में, ब्राज़ील में, इंडिया में केॾो बुरो हाल आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हाणे आराम सां निकिरी था सघूं, ॿाहिरि वेहूं था, कचहरियूं कयूं था, रेस्टोरेंट्स हलणु शुरू थी विया आहिनि। 27-28 तारीख़ इंशाअल्लाह स्कूल शुरू थी वेंदा। इहा हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। ऐं माण्हुनि ईअं न थियो आहे हिते त माण्हुनि खे को बुख में गुज़ारियो आहे। इहे हिकिड़ा उन्हनि जेका फंड्स रखिया विया, जेका अरबन रुपए जे हिसाब सां 1100 अरब रुपयो रखियोसीं, उहे विरायासीं ग़रीबनि खे ॾिनासीं, त ई इहो थियो। त इहो हिकिड़ी हुकूमत जी पंहिंजी सुठी कारकरदगी। जेको हिन वक़्तु माना माण्हुनि जो जेको सिंध जे शऊरवंदनि जो या PTI जे तनज़ीमी हल्कनि में इहा ॻाल्हि बि ॿुधण में ईंदी आहे त इमरान ख़ान सिंध में उहो न तवजो ॾिए पियो, न उहा जेको वक़्तु ॾिए पियो। त आख़िर जेकॾहिं उनजी एतिरी अदम दिलचस्पी आहे सिंध सां, त इहो कीअं सिंध में PTI पंहिंजो स्कोप वधीक मज़बूत ठाहे? ख़ान साहब जो पंहिंजो जेको ख़्यालु आहे उहो इहो ई रहियो आहे हमेशह त भई जेका सिंध वारा डिसाइड कंदा मां उन हिसाब सां कंदुमि। उहो इहो नथो चए त भई मूंखे को शौक़ु न आहे। हाणे बि लाड़काणे आयो, तव्हां ॾिठो प्राइम मिनिस्टर जे उन प्रोग्रामिंग ते ओपनिंग ते आयो। इन हिसाब सां जीअं असां हुनखे जॾहिं बि चईंदासीं अचण जे खां, त हुन कॾहिं बि इनकार न कयो आहे त मां सिंध में न ईंदुमि। हुननि जो मक़सदु इहो आहे चवण जो ख़ान साहब जो, बाबा सिंध में तव्हां स्टेक होल्डर तव्हां आहियो, तव्हां डिसाइड कयो तव्हांखे छा करिणो आहे, जीअं मूंखे चवंदो मां उन हिसाब सां कंदुमि। असांजी पोएं दफ़े जेकी पॉलिसी हुई उहा कराची ताईं हुई त भई कराची खे असां कहिड़े तरीक़े सां उन में असां पंहिंजी पेर ॼमायूं। हाणे इहा ई पॉलिसी इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो असां सिंध में आणंदासीं। असांजा जेका सीनियर कराची जा लीडर्स आहिनि उहे उन ते फुल टाइम असांजी वर्किंग हले थी। इत्तफ़ाक़ सां इहो करोना उन जी वजह खां थोरो, इहो लॉकडाउन जी वजह खां थोरो कमु पुठिते थी वियो। तव्हां हाणे ॾिसंदो असां सिंध में इंशाल्लाह पेनिट्रेशन कंदासीं। ग्रास रूट लेवल ते असां पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन खे वरी
मुंतज़िम कंदासीं, उन्ही खे ठाहींदासीं। इंशाल्लाह लोकल बॉडी जी इलेक्शन खां असां पंहिंजो कमु शुरू कंदासीं। तव्हांखे बिल्कुलु फ़र्क़ु नज़र ईंदो। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम मां कुझु घणियूं असांखे सचाई न्यूज़ जी टीम खे ॾिनियूं, सचाई न्यूज़ खे ॾिनियूं। साईं वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS, लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।